जुमले ते हलंदो बेस हिकड़ो जुमलो कहिड़ो मन अरफ नफ्सहू फक़द अरफ रब्बहू जुमलो वरी दोहराया तो मन अरफ नफ्सहू फक़द अरफ चो रब्बहू माना ॿुधो जंहिं पाण खे सुञातो उन पंहिंजे रब खे सुञातो माना समझी विया जंहिं पाण खे सुञातो उन पंहिंजे रब खे सुञातो ॾाढो सिंपल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नंढड़ो जुमलो आहे समझ वारनि जे लाइ त जंहिं वजूद सां मुंहिंजी पहचान आहे पोइ मौलवी चवनि कारी चवनि हाफ़िज़ नालो जेको कुझु चवनि मगर चवनि कंहिंखे था हिन वजूद खे इन वजूद खे इन वजूद में जेको रूह आ इन वजूद खे था चवन फलाणो पूज खान फलाणो डिंगण खान फलाणो फलाणो अदा हिन वजूद खे न जंहिं वजूद जे करे तुंहिंजी मुंहिंजी दुनिया में पहचान आ जंहिं वजूद जे करे तव्हां सां दुनिया में सुञा मां बिल्कुलु हेठि लही थो चा सवली सिंधीअ ते जंहिं वजूद जे करे जंहिं जिस्म जे करे 5.5 फुट 6 फुट 6.5 फुट वध में वध भला 7 फुट मुश्किल आहे पर 7 फुट इन 7 फुटनि में जे अंदर अंदर तव्हां असांजो वजूद आहे जेकॾहिं हिन रहंदड़ 7 फुटनि में असां पाण नथा सुञाणे सघूं इन पूरी काइनात जे ख़ालिक ऐं मालिक खे यार किथों सुञाणंदासीं थोड़ो गौर कयो अल्लाह ताला कुरान करीम में मयार भी ॾिनी आहे दावत भी ॾिनी आहे किथे मां ज्यादा कुरान त नथो पढ़ा ॻाल्हि समझ में अचे थी मयार कहिड़ी ॾिनी अफला यतदब्बरून अल कुरान अम अला क़ुलूबिन अक़फ़ालुहा छो नथा मुंहिंजे कुरान में गौर कयो मयार थो ॾे अल्लाह छो तव्हांजे दिलनि ते ताला लॻा पिया आहिनि छो नथा मुंहिंजे कुरान में गौर कयो उहा कहिड़ी शइ आहे जेका मां रब कुरान में कान लिखी आहे अल्लाह चए थो उहा कहिड़ी शइ आहे जेका मां रब कुरान में कान लिखी आहे छो नथा मुंहिंजे कुरान ते गौर कयो इहा मयार आहे वरी दावत आहे वयतफक्करून फी ख़ल्क़िस समावाति वल अर्द रुगी दावत न पर अल्लाह मुंड खां आयत तिलावत कया त अल्लाह उन्हनि जी वाखाण कया त केर हन जेके मुंहिंजे निज़ाम में फिक्र भी कंदा हन गौर भी कंदा हन अगारो ॿुधाइनि पिया असांजो उस्ताद से हिकिड़ो PhD थो पियो करे छाते थो करे कंहिं बि हिकु सब्जेक्ट ते PhD करे रहियो हूंदो तात मालूमात थिए त इन सब्जेक्ट जी हैसियत छा आहे इन शइ जी हैसियत छा आहे को लतीफ़ ते पियो करे को सचल ते पियो करे को कीअं पियो करे पर अल्लाह तो असांखे दावत थो ॾे त हिन वजूद ते PhD कर हिन वजूद ते PhD कर त तूं होए छा आहीं छा थींदे छा तुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे ऐं वरी कीअं समझाए अल्लाह मां हज़म करे छॾियो मां बस कुरान जी आयत तिलावत अल्लाह ताला फरमायो अल्लज़ी अञा मुढका इन फी ख़ल्क़िस समावाति वल अर्द वख्तिलाफिल लैलि वन नहार लआयातिल लिउलिल अलबाब अल्लाह फरमाए तो बेशक आसमान नई जमीन में ॾींहं जे अचण में रात जे वञण में रात जे अचण में ॾींहं जे वञण में मां अल्लाह जूं निशानियूं मौजूद हन मगर उन निशाननि खे समझण वारा उहे जेके अकुल वारा हन केर समझण वारा जेके जवाब ॾियो जेके कहीं खां बि पुछ सिज लही वियो टाइम कहिड़ो चवंदो रात सिज उभरियो छा थियो आहे ॾींहुं हर माण्हू सम्झे थो त हे ॾींहुं आहे सिज निकिरी चुको आहे हाणे सिज लही वियो आहे रात आहे ओ मुंहिंजा करीम रब अल्लाह फरमाए थो ॾींहुं खे न रात खे न मां अल्लाह जे ज़ात फरमाए इन फी रात में ॾींहुं में आसमाननि में
ज़मीनुन में जेके मख्फी मां अल्लाह जे कुदरत जा राज़ हल ओ जेको अघारो मुंड में जुमलो चयो हम जे कदे मख्फी शैन के दिसण तो चाही त हे मख्फी अखियों खोलणियूं पवंदियूं। मुझे सुने करीम रब सुने कलामे मुक़द्दस जे अंदर इरशाद फरमायो हा हा मुझे राज़न के जानन था ज़मीनुन में जेके लिकल राज़ उनन के भी जानन था आसमानन में जेके लिकल राज़ उनन के भी जानन था नीह में जेके लिकल राज़ उनन के भी जानन था रात में जेके लिकल राज़ उनन के भी जानन था। मौला केर था जानन अल्लाह जे ज़ात फरमाए ओहे था जानन जेके अकुलवारहन केर था जानन जेके अकुलवारहन। हाणे तव्हां असां जे नज़दीक अकुलवारो केर आ सब खां पहिरीं त हो जंहिं वटि 3 एकड़ हुई मौक़ो मिलियुसि 300 एकड़ करे वियो। वाह 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 मुझा दोस्तों याद रखो अल्लाह जेके जेतिरो दे खुशहाल जिंदगी गुजारे जेतरी खुदा इज्जत दे बेशक कमाए मेहनत करे लेकिन हिकड़ो ख्याल रखे हलाल जी कमाई हुजे जंहिंजी हिते भी इज्जत आ हुते भी इज्जत आ बस एतिरो रुगी ख्याल कजो। बाकी बंगला ठाहियो काई मनो कोने भलियूं गाड़ियूं रखो काई मनो कोने सुहिणा कपड़ा पायो काई मनो कोने का हे खुदा कायनात तो असां जे लाइ सजाई आहे लेकिन हलाल जी कमाई असां हलाल जे कमाई जो जेको मज़ो आहे हिते भी आहे हुते भी आहे। मां अॻिते वधा अल्लाह जे ज़ात फरमायो ॼाणन था मौला केर अल्लाह चे तो अकुल वारा मौला असां जे नज़र में अकुल वारा XYZ ही नाला को न वठबा हर भरू बदगुमानी हली वेंदी असां जे नज़दीक अकुल वारा केर अवां के ख़बर आ बेनियाज़ रब जे ज़ात फरमायो ऐ मुजबाना तव्हां जे नज़दीक अकुल वारा तव्हां जो अकुल जो निज़ाम मां अल्लाह जे कुदरत जे निज़ाम में अकुल वारा उहे हन मुझा मौला केर हन अल्लाह फरमायो अल्लज़ीन यज़कुरूनल्लाह क़ियामन व क़ुऊदा व अला जुनूबिहिम अल्लाह जे ज़ात फरमायो मां अल्लाह जे राज़न के उहे था जानन ज़मीन जे अंदर राज़ जानन था आसमान जे अंदर राज़ जानन था ॾींहं में छुपियल राज़ जानन था रात में छुपियल राज़ जानन था केर उहे जेके मां अल्लाह जो ज़िक्र करण वारा केर था जानन जेके दिल खोले गाला जेके अल्लाह जो जिक्र करण वारा हन जिक्र सभई कंदा हो रात जो भी सुमण मल जिक्र कंदा हो नमाज पढ़ी भी जिक्र कंदा हो जिक्र त मिड़ई कयो पिया वरी अल्लाह उनन में चूंड कई जे मुंहिंजा दोस्त अजीज जिन समय चूंड कबी आ खसरे के अलग कबो आ वरी 6 नंबर अलग कबो आ 7 नंबर अलग कबो आ वरी एरी अलग कबो आ वरी सुगदासी अलग कबो आ वरी कर्नल अलग कबो आ वरी जेके अलग कबो आ वरी उन्हें के बिछाणो कबो आ उन जो मुझा दोस्त अजीज जेको सफा जड़ो जड़ो भोर अलग कबिया अधड़ अलग कबाहन मुन्न अलग कबाहन आखिर में चो साबित के अलग करे छड़बो आ ये उम्मत हुआ थी जेका साबित याद रख यो तू ही तू पांजे पाण के न समा को कुछ न खुदा जो कसम कुरान हदीस खोल जेड़ो तू ही तेड़ो कोई कोने इहो तू खुश नसीब हई जेके मुझे करीम रब जवाब दियो मुखे आलम अरवाह में जने अल्लाह रूह पैदा कया पूरी कायनात जा कयई या 250 रूह पैदा के जल्दी बुधायो अगते हला पूरी कायनात जा उनन सभनी रूहन के अल्लाह जे जात डिवाइड कयो अल्लाह विरायो के अल्लाह जे जात हजरत इब्राहिम अलैहि सलाम जे उम्मत में दिना के अल्लाह जे हजरत नूह के दिना के अल्लाह हजरत शीशा के दिना के अल्लाह हजरत इब्राहिम के हजरत याकूब ॾींदो आयो सादा लफ्ज़ छाणींदो आयो जेके सब खां आखिर में सुपर कर्नल बचा जंहिंजो चांवरन में को मटु ही न हो रब चयो ही हेड़ा जेके अलग कया थम ए ॾियणा बि उन यार खे हन जंहिंजो नबियन में कोई मटु न आहे जहिड़ो महबूब तहिड़ो तोहफ़ो अदा
जड़ो महबूब तेड़ो तोहफो नाज कर मुसलमान पंहिंजे नसीबन ते रब्बे काबा जो कसम अल्लाह जे ज़ात खरबन अरबन में चूंडियो तोखे चूंडे अलग कयो कंहिंजे लाइ जुमले ते गौर कजहन सजण साईं जे मस्त मलंग फ़कीर जे जुमले ते रब तोखे अलग कंदो आयो चूंडींदो आयो चूंडींदो आयो चूंडींदो आयो कंहिंजे लाइ जवाब दे कंहिंजे लाइ जवाब दे कंहिंजे लाइ रहाईंदो आयो न हज़रत मूसा जे दौर में पैदा कई न हज़रत ईसा जे दौर में पैदा कई न हज़रत याकूब जे दौर में न हज़रत नूह जे दौर में न हज़रत दाऊद जे दौर में न हज़रत सुलेमान जे दौर में रखंदो आयो कंहिंजे लाइ रखंदो आयो जवाब तॾे कंहिंजे लाइ रखंदो आयो जवाब दे कंहिंजे लाइ रखंदो आयो चो मदीने जे साईं लाइ कंहिंजे लाइ रखंदो आयो जंहिंजे लाइ रखंदो आयो उहो अल्लाह जो महबूब आहे या न आहे बस ॻाल्हि ख़त्म जंहिंजे लाइ रखे अल्लाह जो महबूब आहे पोइ मां तोखां थो पुछां तुंहिंजो बि को महबूब हूंदो जवाब ॾे पंहिंजे महबूब खे जेका शइ ॾिबी आहे उहा सभ खां सुहिणी ऐं प्यारी हूंदी आहे या अंधी मंडी हूंदी आहे फ़ैसिलो करे जवाब सभ खां सुहिणी त पोइ पंहिंजे अंदर में झाती पाए सभ खां सुहिणो रब तोखे बनायो आहे या कोन बनायो आहे आला नसीबन वारो अफजल नसीबन वारो उम्मतुन में आला उम्मत मखलूकात में सुहणी मखलूक छो जो पंहिंजे महबूब ला रब पो यार लतीफ सरकार जो हिकिड़ो शेर यादि अची वियो चवे तो पाण ई दुम होत अदा पर आऊं बि अग भरी थिया मता चवे खान बलोच हिन कमीणीअ मां कीन थियो मुझो महबूब को न छॾींदो चो इंशाअल्लाह महबूब को न छॾींदो बल्कि ये चवां त महबूब को न छॾियो आहे बिहारे उलमा जे मौजूदगी में हिकड़ी उहा तव्हां खे ॻाल्हि ॿुधायां जेॾी महिल अल्लाह क़ुरान नाज़िल फरमाए छा नाज़िल फरमाए चो क़ुरान अल्लाह जेॾी महिल क़ुरान नाज़िल फरमायो जिब्रील मुझे हुजूर जे दरबार में क़ल्बे मुस्तफ़ा ते अल्लाह जो क़ुरान नाज़िल थी वियो हुजूर जे दरबार में हुजूर जे सीने मुबारक ते अल्लाह जो क़ुरान नाज़िल थी रहियो आहे मदीने जे मीर जिब्राइल खे फरमायो जिब्राइल जी मुंहिंजा महबूब मुस्तफ़ा अल्लाह जे दरबार में वापस मां मुस्तफा जो न्यापो खणी वञ या रसूल अल्लाह कहिड़ो न्यापो अल्लाह जे दरबार में अर्ज कर ओ मुझा मौला जॾहिं उम्मत मां मुस्तफा खे सॼी कायनात खां घणी अता फरमाई थई त पोइ तुंहिंजो क़ुरान हिकड़ी किरायत में मुंहिंजी उम्मत कीअं पढ़ंदी हव्विन अला उम्मती ओ मुझा करीम रब मुझे उम्मत जे लाइ आसानी फरमा मुझे हुजूर जा थोरा ॾिस यार पो पंहिंजे मुंहं सां यादि कजां क़ुरान नाज़िल पियो थे मुंहिंजो मुस्तफ़ा चवे पियो मौला जेका मूंखे उम्मत ॾिनी थई कंहिंजी ज़ुबान कीअं हूंदी के सीन खे शीन चवंदा के चे खे छे चवंदा के कीअं चवंदा के कीअं चवंदा मुंहिंजा मौला हिकड़ी किरायत में क़ुरान जे उन्हनि जी ज़ुबान न उथले मौला त तो रब जे आॾो गुनहगार थींदा उम्मती मौला मुझे उम्मत ला आसानी फरमा रब जे जिब्रील खे वञ मुझे यार खे चओ बकिरा तू ॾिनम हुजूर जे दरबार में आयो मुझो महबूब मुस्तफा जो जिब्राइल मोटी वञ अञा रब जे दरबार में मुझे उम्मत ला आसानी खपे हफ़िन अला उम्मती जेॾी महिल जिब्रील टियों दफ़ो अल्लाह जे दरबार में मोटियो मुझे बेनियाज़ रब फरमायो ऐ जिब्रील मुझे महबूब खे वञी ॿुधाए त तुंहिंजे उम्मत जे लाइ 7 किरातुनि में क़ुरान जी इजाज़त आहे मक़सद ॻाल्हि जिते मां मोटा मक़सद ते तव्हां असांजो वजूद बि कोन हो जेॾी महिल क़ुरान नाज़िल पियो थिए पर मुंहिंजो मुस्तफ़ा उन वक़्त बि तव्हां असांजे लाइ ॻाल्हाए पियो या न
तव्हां असां जे लाइ हुजूर उन वक्त भी कुरान कलाम खुदा जो जुबान मुस्तफा जी मौला मुझे उम्मत ला आसानी कजा इजाजत हुजे इजाजत हाय 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 हुजूर जिब्राइल के घणा दफा मोटायो चोटरी दफा जल्दी हलो अगे हलो घणा दफा हुजूर मोटायो 3 दफा हुजूर मोटायो कुरान केर पे नाज़िल करे अल्लाह कलाम मुझे रब्बे जुल जलाल जो जेते नाज़िल पे थे मकसूद कायनात मुहसन इंसानियत इमामुल अंबिया सरदारुल अंबिया खातमुन नबिय्यीन वल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात मुबारका अल्लाह ताला नाराज न थो थे त कुरान मा तो मोकलिया महबूब मा जाना तो खालिक माया उम्मत तो खे मुंह दिनिया मुखे खबरा तो जो बोलियो केड़ियो न खालिक केरा चो अल्लाह खालिक केरा चो अल्लाह खालिक चवे तो मुंह उम्मत बाना पैदा कया न मा रब थो जाना उन जो जुबानू केड़ियो न न न खुदा न थो चवे खुदा न थो चवे बेनियाजा बेनियाजी तो देखारे बेनियाजा बेनियाजी तो देखारे एडा रहमतल लिल आलमीना पंजो प्यार तो देखारे खुदा बेनियाजी देखारे रहो ई कुरान ही पढ़ो मुझो हुजूर रहमतल लिल आलमीन पंजो प्यार देखारे मौला ओ मुझा करीम रब ओ मुझा करीम रब मुझन जेला आसानी कर मौला मुझन जेला आसानी कर मौला मुझन जेला आसानी कर मौला सत इजाजतू मिलियो सतन किरायतुन में वनी पढ़न मुझो मुस्तफा खुश थी चवे मुझा मौला तुझा लख एहसान एहसान उम्मत ते पियो थे शुक्र मुझो हुजूर मदीने जो मीर पियो करे केतरा थोरा गाईंदासी हुजूर जा जानी सोच त सही भिट जे घोट दाह कई भिट जे घोट चवे तो थोरन मथा थोरा अदा मूते महबूबन जा थर में वारी थोरड़ी तंहिंखां भी घणेरा भलायूं ऐं भेरा मत गणे गणी दुसके तेरा तू दिल खोले चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जेको नुज़ूल कुरान जे वक्त भी याद तो करे दे खबर ओ जन्नत में वञण वक्त याद कंदो या न कंदो दिल खोल जेको दिल चवई हो गाला जेको नुज़ूल कुरान जे टाइम ते याद पियो करे तमा साजा रूहन में हुयासी आलम अरवाह में हुयासी तदह बि मुस्तफा को न भुलायो जदह न इन जिस्म सा यार जे आलो बीठा हुंदासी तदह महबूब भुलाइंदो भुलाइंदो न न ये नहीं चो चो जन्नत में पैर न पाइंदो अदा जैसी उम्मत न छदाई दो वाह मुझे दिल पर जो प्यार गुनहगारन सा वाह मुझे आका जो प्यार किनन को झड़न सा अल्लाह हूं दो खुदा भी जलाल में हादी असा उन हाल में है कलीमुल्लाह न गलाई दो है ईसा रूहुल्लाह न गलाई दो चो मुझो महबूब मुस्तफा प्यो उम्मत छदाई दो वाह मुझे हबीब जो प्यार गुनहगारन सा जी मुझा अदा ओ मुझा जानी मुसलमान भा सत किरातन जी इजाजत मिली पर जवाब दे जिब्रील घणा दफा मोटियो
घणा दफ़ा ॾाढा चो 3 दफ़ा जिब्रील 3 दफ़ा मोटियो मां मिलो छा हो कलाम खुदा जो हो चो अंगल मुस्तफा जो हो। घुरंदो सब को आ पर जैसा न प्यार होंदो आ वो जडन अंगल करे घुरंदो आ कसम थवा खुदा जो उन जो अंगल केडो न वणंदो उन ॾियण में केडो मज़ो ईंदो आ। दिल दिल जी गाल जेको तांजी दिल चवे ओ बुधायो। हलो औलाद 5 पुट रब ॾिना अथव अल्लाह उनके बरकत वारो करे बच्चा हन सभई प्यारा हन एकड़े भी घुरियो बे भी घुरियो पर यार दिल कैसा कुछ बड़ी जजी होंदी आ जो दिल जो सौदो ही अलग होंदो आ। जैसा न तांजे दिल जो असुल बस ये चयो त मुंजो साह जो सगो आ जेडी मलन अंकल सभई कंदा हन पर कंजो पूरो कबो कंजो न कबो पर जे में न साह होजे जे उहो अंगल करे त जवाब जो उहो अंगल करे त ब्या कंदा अली नवाज चांडिया ब्या कंदा अबा हाणे गंज थियो बाबा 1240 ने पुट सीडी वठी ली थमई बस पर जो बच्चो अंगल वार जो बाबा मुखे स्विफ्ट कार वठी दे न्यू मॉडल वठी दे पुट हाजिर तू त घुर मुजो अंदर ठरे यकीन कयो अल्लाह पंहिंजे महबूब सां इए वरफअना लक ज़िक्रक मुजा महबूब तू अंगल कंदो वञ मां रब खे ॾाढो वणंदो है। कुरान रब थो नाज़िल करे उम्मत जे ला हबीब जे ला इहो कुरान पढ़नो आ। हबीब तो अर्ज करे मौला थोड़ी आसानी कर जुबान में इजाजत दे हिय बी इजाजत इजा 3 दफा जिब्रील मोटियो रब नाराज त कोन थियो रब जो है जिब्रील जी रब्बे जलील हाने खुदा के खबर आ त मुजो यार चौथो दफो तोखे कोन मोटाई केड़ा राज खोलियो इश्क दी मंजिल अगे अगे काजिया केड़ा मसला दसेने सच पुछो तो एड़ो मुलन मुझाए लोह खणी कयो आ एकड़न इन तावीज़न वारन ऐ वजीफन वारन मस्जिद जी कुंड में हणी छडियो एकड़न मुलन दोज़ख जनम दई साह ही सुकाए छडियो सच इहो आ या रब तू करीमी व रसूले तू करीम सद शुक्र के हस्ते मियां ने दो करीम मौला तू भी करीम हई तुझो महबूब मुस्तफा भी करीम आ बिन करीमन जे विच में यार को दुखियो थींदो आ जवाब त दियो बिन करीमन जे विच में दुखियो कोन थींदे पर पंहिंजे पाण के विच में आणी दई न पो दर पदर थींदे त करीमन जो को ॾोह ई कोने को उन करीमन जे विच में आण अल्लाह जो हुक्म मन हुजूर जी इताअत कर कदम फर्श ते तू रख अर्श ता मरहबा तोखे मलाइक पिया चव निभाइण सिख यारी लाइण सिख। बहरहाल माफ कजो जिब्रील के अल्लाह जे ज़ात हुक्म कयो जिब्रील जी रब्बे जलील मुझे महबूब दे वञी मुझे यार के अर्ज कर मुझे महबूब के दरबार में मां अल्लाह जो पैगाम पहुंचा केड़ो ओ मुझा महबूब मुस्तफा जी मुझा करीम रब आदम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं हर नबी के मां अल्लाह शुअटी वारी हिकड़ी दुआ अता कई तवज्जो हिकड़ी दुआ मां रब उन्हनि के शुअटी वारी अता कई जेडी मल घुरंदऊ जेका घुरंदऊ मां अल्लाह पूरी कंदुसि पर मुंहिंजा महबूब मुस्तफा तो जो उम्मत ला अंगल करे 3 दफा जिब्रील के मोकलियो आ तो मुस्तफा जे ला मां रब 3 दुआऊं कबूल करे तो छडिया। हर उम्मत ला हर नबीला हिक दुआ हर नबी घुरी हजरत आदम रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। हजरत अय्यूब अलैहिस्सलाम या रब अन्नी मस्सनी अद्दुर्र व अंत अरहमुर राहिमीन। हजरत नूह अलैहिस्सलाम रब्बि इग़फिरली व लिवालिदैया व लिमन दखल बैती मुमिना व लिल मुमिनीन वल मुमिनात व ला तज़िदिज़ ज़ालिमीन इल्ला खसारा। हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिम
युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा हर नबी दुआ दा घुरी कहे पंहिंजे ला कहे पंहिंजे औलाद ला सभिनी दुआ घुरी पर मुझे महबूब मुस्तफा के हिकड़ी न टे तो मिलियो मगर कलमे वारा हुजूर जो जश्न करण वारा गौर कर हुजूर पहरी दुआ घुरी अल्लाहुम्मा रब्बि ग़फिरली अल्लाहुम्मा ग़फिरली उम्मती ओ मुझे करीम रब मुझे उम्मत के मुआफ कर पहरी दुआ खत्म थी वरी हुजूर दुआ घुरी अल्लाहुम्मा ग़फिरली उम्मती मौला मुझे उम्मत के मुआफ कर दुआ पूरी थी वयो टी दुआ हुजूर न घुरी ऐ जिब्रील ही दुआ मां मुस्तफा मैदान महशर जेला बचाए तो रखा महबूब पहरी दुआ में भी जुमला सा गया बी दुआ में भी जुमला जवाब जो दुआ में जुमला हर नबी दुआ घुरी कहे पंहिंजे औलाद ला कहे बच्चन जेला कहे चयो त हजरत इब्राहिम मौला मुझे नस्ल मां नबी 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 रब चयो हा अणखुट नबी हजरत इब्राहिम जे नस्ल मां लेकिन मुझे मुस्तफा तवज्जो इमाम हसन ऐं हुसैन ला बिना जागो था इं कोन चयो रब त मौला मैदान करबला में मुझे सुने शहजादे हुसैन जे मथा ये दुखी महल इंदी मौला उहा टारे छॾजा जे हथड़ा हबीब खणे है टरे है का न टरे है जवाब दे न न न ऐ मुसलमान तू समझी तो मां आशिक तू किथे है कुछ भी ना है प्यार तो मुझे करीम मुस्तफा जो जेको सा किन न को झड़न सा कयो बैठो मुझे हुजूर दुआ गुरी अल्लाह साईं मुझे उम्मत के मुआफ कर वरी बी दुआ में बल्ला साईं मुझे उम्मत के मुआफ कर पहरी दुआ सागी बी दुआ सागी जिब्रील अर्ज करे आका राज हबीब फरमाइन त पहरी दुआ गुरम रब जे महबूब तुझे उम्मत जा कबीरा गुनाह माफ कया मैं सोच मुतवरी सगीरन में मुझा पकड़ जी पोदा मौला न न वरी तो दुआ अल्लाहुम्मा ग़फिरली उम्मती रब जे महबूब तुझी उम्मत जा सगीरा भी माफ कया मैं हाने मां मुस्तफा खुश हां ये टी दुआ बचाए तो रखा कयामत में दुनिया निधन की हुंदी उते भी धनी रब बनाई दो त मां मुस्तफा के बनाई दो मुश्किल घड़ी दजणिया कयामत जो दी थिणो आ भजदा मानू हजरत आदम दे पारो कर हथ मां केड़ा मां कम पांजो लायो वेठो हां हजरत इब्राहिम इज़हबू इला गैरी मां कम पांजो कयो वेठो हां ईंदा वींदा ईंदा वींदा ईंदा वींदा आए है ओ पाए ताज नबूवत जो मुझो साईं जदे उम्मत उजारी दो उम्मत उजारी दो चौकहीं के न विसारी दो पंहिंजी उम्मत उजारी दो कहीं के न विसारी दो पाए ताज नबूवत जो मुझो साईं पंहिंजी उम्मत उजारी दो मदीने जो मीर मकाम महमूद ते फाइज हूंदो तमाम अंबिया ईंदा हजरत इब्राहिम का पुछ उम्मत याद का नहीं चेतो हुई दुआ घुरी छे छा जेला चेतो खबर हुई त मां उम्मत जो नबी मां उम्मत जो नबी याकूब उम्मत जो नबी मूसा उम्मत जो नबी ईसा उम्मत जो नबी सब उम्मत जा नबी जेको नबियन जो बिन नबी आ ओहोई सभिनी जो कारी दो अंबिया के बासरो पढ़ा कुरान फकैफ इज़ा जिना मिन कुल्ल उम्मतिन बिशहीद वजिना बिका अला उलाई शहीदा थो कुरान में चवे वो मंजर कीअं हूंदो वो मंजर कीअं हूंदो जेडी मल सब को पंहिंजे पंहिंजे उम्मत जे फिक्र में हूंदो मुझो महबूब मुस्तफा वरी उन्हनि अंबिया जे ला भी शाहिद हूंदो
हर नबी पंहिंजे उम्मत जो गवाह मुझो मुस्तफा वरी गवाहन जो भी दियो खबर नसीबन वारा आहियो भागन वारा आहियो असांजे नसीबन सां कंहिंजा नसीब पहुचंदा ईमानदारी सां ॿुधायो पोइ ये सुस्ती छाजी आहे सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से मुझा जानी मुझा महबूब मुर्शिद करीम सजन साईं फरमाईंदान फ़कीरो तमा आयो बबर शेर गिदड़न सा गजी गिदड़ छाला थे आयो हुजूर जो उम्मती जी जंगल जो बबर शेर आ ये उम्मतुन में हुजूर जो उम्मती बबर शेर आ तपो बबर शेर है तो बबर शेर वारी जिंदगी गुजार न तू गिदड़न वारी जिंदगी छो तो गुजारी तू गिदड़ थी छो तो रही छा शेर वारी इज्जत तो के कबूल काने छा तो के सरदारी कबूल कोने छा तू वो उम्मती नहीं जको अग में अंबिया